अच्छा हाणे पाण सिखंदासीं ॿियो मूल, ठीकु आहे। पर ॿिए मूल खां पहिरियों असां सिखूं त इन टॉपिक में जेको रेलेवेंट टॉपिक आहे, इन में असां कहिड़ा कहिड़ा एरियाज़ कवर करे आया आहियूं। सभिनि खां पहिरियों पाण सिखियोसीं फैक्टराइज़ेशन, ठीकु आहे, जंहिंखे पाण छा चवंदा आहियूं, जुज़ा लहणु। उनखां पोइ पाण सिखियासीं LCM, जंहिंखे पाण छा चवंदा आहियूं, नंढी आम भञुपत। उनखां पोइ पाण सिखियोसीं HCF, यानी कि वॾो आम पूरो वंडीदड़, ठीकु आहे। हाणे इहे 3 टॉपिक पाण कवर करे आया आहियूं। हाणे जेको असांजो नेक्स्ट टॉपिक आहे उनखे पाण चवंदा आहियूं स्क्वायर रूट, यानी कि ॿियो मूल। हाणे इहो छा हूंदो आहे, अचो त सिखूं था पिया। सभिनि खां पहिरियों त असां हिन जो सिंपल क़िस्म सिखूं था पिया। जेकॾहिं असांखे को नंबर मिलियलु हूंदो, मिसाल था वठूं 64, हाणे चयलु हूंदो 64 जो ॿियो मूल लहो। हाणे या त चयलु हूंदो आहे फाइंड स्क्वायर रूट ऑफ 64, या वरी हीअ निशानी हूंदी आहे, जेका हीअ निशानी आहे हीअ अंडर रूट जी या ॿिए मूल जी निशानी आहे। यानी हिन जे हेठों जेको नंबर हूंदो उनजो असांखे छा ॻोल्हणो हूंदो, ॿियो मूल। हिते कॾहिं कॾहिं 2 बि लिखियलु हूंदो आहे, पर न लिखियलु हुजे तव्हां सम्झी वेंदो हे ॿियो मूल आहे, ठीकु आहे। सो हाणे अचो 64 जो ॿियो मूल लहूं था। साॻियो ई तरीक़ो आहे जेको असां फैक्टराइज़ेशन LCM HCF में फाइंड कंदा आहियूं, जेको आहे फॉलो कंदा आहियूं। कहिड़ो त असांखे जुज़ा ॻोल्हणा हूंदा आहिनि। हाणे जुज़ा जेको आहे 64 जा ॻोल्हणा आहिनि, त असां पहिरियों 6 ते खोड़ो पढ़ंदासीं 3 दफ़ा ऐं 4 ते 2 दफ़ा, यानी टोटल घणा दफ़ा वियो, 32 दफ़ा। उअं ई बि 2 जो खोड़ो जंहिं ते वेंदो आहे वधि थी वेंदो आहे। 64 जो अधु घणो आहे, 32। हाणे 2 जो खोड़ो पहिरियों 3 ते पढ़ंदासीं 1 ॾूं 2 दफ़ा पढ़ंदासीं त वधी वेंदो न। 1 दफ़ो पढ़ंदासीं 1 ॾूं 2, 1 बची पवंदो, हेॾे ईंदो 12, 12 ते 6 दफ़ा। वरी 2 जो खोड़ो 16 ते घणा दफ़ा, 8 दफ़ा। 2 जो खोड़ो 4 दफ़ा, 2 जो खोड़ो 2 दफ़ा ऐं 2 जो खोड़ो 1 दफ़ो। जीअं हेठों 1 आयो त इन जो मतिलबु आहे असांजा हे जुज़ा निकिरी आया, ठीकु आहे। हाणे हे आहिनि जुज़ा, पर असां हिते छा कंदा आहियूं, जो 64 इनखे बि असां अंडर रूट में रखंदा आहियूं। जेके हिन जा हेॾो जुज़ा आहिनि उन्हनि खे बि असां अंडर रूट में रखंदा आहियूं। हाणे हिन जा जुज़ा 1 2 3 4 5 6 दफ़ा, यानी 2 जेको आहे सो उहो 6 दफ़ा पाण में ज़रब थींदो। 3 4 हे 5 ऐं हे 6, ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, हेॾो त 64 साॻियो अंडर रूट में रहंदो, पर हेॾो पाण खे छा करिणो आहे, जोड़ी वारे खे आज़ादु कंदासीं, ठीकु आहे। हाणे जेको जोड़ी में हूंदो उहो ॿाहिरि ईंदो। हिन जो मतिलबु आहे हिन जोड़ी में 2 1 दफ़ो, अच्छा 1 दफ़ो ॿाहिरि निकिरंदो। हितां हे 2 जी जोड़ी हुई, हितां बि 1 दफ़ो 2 ॿाहिरि निकिरी ईंदो। हितां हे 2 जी जोड़ी हुई, हितां बि 2 ॿाहिरि अची वेंदो। हाणे ॾिसो ॿाहिरि में मुराद हाणे अंडर रूट में ॿाहिरि अची वेंदो। हाणे अंडर रूट न आहे, 64 जे मथां साॻियो अंडर रूट आहे। हे जोड़ी में 1 दफ़ो 2 हितां ॿाहिरि आयो, हितां 2 ॿाहिरि आयो, हितां 2 ॿाहिरि आयो। उनखे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। हाणे घणो थी वेंदो, 2 खे 2 सां ज़रब कंदासीं, 2 ॾूं 4, 4 ॾूं 8। इन जो मतिलबु आहे 64 जो ॿियो मूल निकिरंदो 8। 8 खे अंडर रूट में न आहे रखिणो। चवंदासीं जेकॾहिं 64 अंडर रूट में हूंदो त उनजो जेको आहे सो बराबरि घणनि जो थींदो, 8 जे। हाणे चेक करण जे लाइ छा कबो, 8 खे 8 सां ज़रब, जेको ॿियो मूल निकिरे न उनखे उन सां ई ज़रब करे ॾिसंदो त छा जवाबु हे अचे थो, ठीकु आहे। हाणे हे थींदो 8 8 64 असांजो बिल्कुलु सही आहे। इन जो मतिलबु आहे 64 जेको आहे उहो चौरस आहे, ऐं जेको 8 आहे उनजो छा थी वेंदो, ॿियो मूल थी वेंदो। हाणे हे त सभु 2 निकिता। तव्हांखे सम्झाइण जे लाइ जेकॾहिं मिसाल हीअं निकिरनि जुज़ा 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3 ज़रबिया, मिसाल वठूं था पिया 5 ज़रबिया 5। त हाणे हितां असां 2 जी जोड़ी ॿाहिरि कढंदासीं, हितां 3 जी जोड़ी ॿाहिरि कढंदासीं, ऐं हितां 5 जी जोड़ी ॿाहिरि कढंदासीं। 2 3 6 ऐं 5 6 30, इन जो ॿियो मूल थी वेंदो। अच्छा जेकॾहिं हीअं हुजे हा, मिसाल था वठूं 2 × 2 × 2 × 2 × 3 × 3। हाणे छा कंदासीं, हितां 2 जी जोड़ी ॿाहिरि, हितां 2 जी जोड़ी ॿाहिरि, ऐं हितां कंहिंजी जोड़ी ॿाहिरि निकिरंदी, 3 जी। हाणे ज़रब कंदासीं, 2 ॾूं 4, 4 3 12 हे तव्हांजो आंसर आहे, ठीकु आहे। हाणे नेक्स्ट जेको तव्हांजो एग्ज़ाम्पल हूंदो उन में तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वेंदो। सिंपल साॻियो ई तरीक़ेकार आहे। जुज़ा ॻोल्हींदासीं, जुज़ा लही करे उन्हनि खे रखंदासीं अंडर रूट में। हाणे अंडर रूट में चवंदासीं बाबा जेको जोड़ी में आहे उहो आज़ादु थींदी वञे। जोड़ी में 1 दफ़ो ॿाहिरि कढी करे उन्हनि खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। जेको जवाबु अचे उहो असांजो छा आहे, ॿियो मूल आहे। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, अञा वधीक क्लियर थी वेंदो।